तव्हांखे ख़बर आहे त क्वाड्रेटिक इक्वेशन खे सॉल्व करण जा टे तरीक़ा आहिनि, बाय फैक्टराइज़ेशन मेथड, बाय कंप्लीटिंग स्क्वायर ऐं टियों मेथड जेको आहे उहो क्वाड्रेटिक फार्मूला जे ज़रिए सॉल्व करणु। क्वाड्रेटिक फार्मूला x = -b प्लस माइनस स्क्वायर रूट ऑफ b स्क्वायर माइनस 4ac/2a। इहो किथां आयो? इनखे असीं ड्राइव कयूं था। इनखे ड्राइव कीअं कजे, अचो त हिनखे ड्राइव कयूं। असांखे ख़बर आहे एज़ स्टैंडर्ड फॉर्म जेका आहे क्वाड्रेटिक इक्वेशन जी उहा ही क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ax² प्लस bx प्लस c। हीअ क्वाड्रेटिक इक्वेशन आहे। एज़ दिस इज़ क्वाड्रेटिक इक्वेशन। क्वाड्रेटिक इक्वेशन आहे। हिन जो सॉल्यूशन फाइंड कंदासीं त हिनखे सॉल्व बाय कंप्लीटिंग स्क्वायर। हिनखे अगरि सॉल्व कंदासीं त असांखे फार्मूला मिली वेंदो जंहिंखे चइबो आहे क्वाड्रेटिक फार्मूला, यानी सॉल्यूशन ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन। क्वाड्रेटिक इक्वेशन जो जेको सॉल्यूशन आहे जनरल फॉर्म जो, उनखे क्वाड्रेटिक फार्मूला चइबो आहे। बाय कंप्लीटिंग स्क्वायर सॉल्व कीअं कबो आहे त जेको कॉन्स्टेंट टर्म आहे उनखे राइट हैंड साइड ते खणी वञिबो आहे। इनके भी x² प्लस bx = -c, यानी असां हिन कांस्टेंट टर्म के राइट साइड ते खणी आयासीं। बी स्टेप कहिड़ी हूंदी आहे त डिवाइडिंग बाय कोफिशिएंट ऑफ x² जो कोफिशिएंट a आहे, त a खे सभिनी सां डिवाइड कंदासीं। डिवाइडिंग a बोथ साइड्स ax² a प्लस bx/a = -c/a। हिते a में कटिजी वई, असांखे मिलियो x² प्लस b/a × x -c/a। कंप्लीटिंग स्क्वायर में फर्स्ट टर्म मिलियल आहे, सेकेंड टर्म मिलियल आहे। हीअ जेको लास्ट टर्म आहे, लास्ट टर्म फाइंड करिणो आहे। लास्ट टर्म फाइंड करण जो आसान तरीक़ो इहो आहे त असीं फार्मूलो ही आहे a² प्लस 2ab प्लस b²। इन जो कॉन्सेप्ट ज़हन में रखंदासीं त हाणे a जो स्क्वायर लास्ट टर्म असां एड करण लाइ हिते स्पेस छॾियूं था। एडिंग हाणे हिते लिखंदासीं लास्ट टर्म जेको असांखे मिलंदो उन जो स्क्वायर बोथ साइड्स। लास्ट टर्म कीअं फाइंड कजे? लास्ट टर्म फाइंड करण जो आसान तरीक़ो आहे, a जो स्क्वायर ही a आहे प्लस 2 ही a b। हाणे अहिड़ो टर्म रखंदासीं जो आंसर असांखे ही मिली वञे। 2 थी वियो, हाणे हिते छा रखूं जो असांखे आंसर ही मिली वञे b/2a। त 2 में कैंसिल थींदा, b/a ऐं x अची वेंदो। हाणे ही मिलियो असांखे b, ही सॼो टर्म b आहे। इन जो स्क्वायर कंदासीं यानी b²। कंप्लीट स्क्वायर थी वियो a² प्लस 2ab प्लस b²। छा एड कयोसीं? ही एड कयोसीं। त हाणे इहो एड हिन साइड बि कंदासीं। एडिंग b/a² बोथ साइड्स -c/a सेम टर्म प्लस b/a। असांखे एक्स्ट्रा कहिड़ो टर्म मिलियो? हेॾां बि ही एक्स्ट्रा मिलियो, हेॾां बि एक्स्ट्रा मिलियो, बाक़ी न त सॼो साॻियो आहे। हाणे हिनखे वधीक सोल्व कंदासीं। ही थी वेंदो कंप्लीट स्क्वायर a² प्लस 2ab प्लस b², x प्लस b/2a होल स्क्वायर। ऐं हेॾां असांखे मिली वेंदो -c/a प्लस b²/4a²। वधीक x प्लस b/2a होल स्क्वायर = हिन जी LCM लऊं 4a² थी वेंदी। 4a² थी वियो, a सां छा मल्टीप्लाई 4a² थी वियो, 4a मल्टीप्लाई थियो। त हिन सां बि 4a मल्टीप्लाई कंदासीं, थींदो -4ac। -4a हिन सां मल्टीप्लाई कयोसीं, ऐं छो त हिन a सां बि 4a मल्टीप्लाई थियो। LCM जो इहो ला हूंदो आहे, ऐं मथियों सेम, छो त LCM साॻी थी हिन जे हिसाब सां। ही साॻियो ई डिनोमिनेटर आहे हिन हितां, तंहिंजे करे थींदो b²। हाणे ॿिन्ही तरफ़नि ॾांहुं असीं स्क्वायर रूट फाइंड कंदासीं, टेकिंग स्क्वायर रूट बोथ साइड्स।
taking square root on both sides. तो ही थी वेंदो x plus b upon 2a whole square equal to b square minus 4ac upon 4a square. हिन जो आंसर मिलंदो स्क्वायर ऐं स्क्वायर रूट कटिजी वेंदा त हीअ आंसर थी वेंदो एक्स प्लस बी अपॉन 2a. हेॾां हिन जो स्क्वायर रूट मिलंदो 2a ऐं मथियों अञा अनसोल्व रहंदो. हीअ थींदो प्लस माइनस बी स्क्वायर माइनस 4ac अपॉन 2a. हीअ हिते प्लस आहे त हेॾे ईंदो माइनस थींदो त एक्स इक्वल टू माइनस बी अपॉन 2a प्लस माइनस स्क्वायर रूट ऑफ बी स्क्वायर माइनस 4ac अपॉन 2a. हिननि ॿिन्ही जी एलसीएम साॻी थींदी 2a त आंसर थींदो एक्स इक्वल टू माइनस बी प्लस माइनस स्क्वायर रूट ऑफ एलसीएम साॻी 2a, एलसीएम साॻी आहे 2a बी स्क्वायर माइनस 4ac. ही थी वियो सॉल्यूशन ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. हिन खे चवंदा आहियूं असीं क्वाड्रेटिक फार्मूला.